कोरोना वायरस के मुंझो ॾियण लाइ लॉकडाउन बरकरार है। शहर की सूरतहाल ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज जो रिपोर्टर अब्दुल्लाई सावंत। जी अब्दुल्लाई। जी बिल्कुल, सिंध सरकार के ऐलानियल जो लॉकडाउन है वो एक दफ़ो ॿीहर जो है तो वो शुरू थी वियो है। कुछ ॾींहं पहिरियां जो है तो वफ़ाकी सरकार के ऐलान बाद सिंध सरकार जो मरहले वार जो है तो लॉकडाउन ख़त्म करण जो ऐलान किया वियो, जंहिं बाद गुज़रियल ॾींहं खां वठी करे जो है तो एक दफ़ो ॿीहर लॉकडाउन शुरू थी वियो है। हिन वक्त जेका सरहद की सूरत हाल है तो सरहद में लॉकडाउन बरकरार है। सरहद शहर में जो है तो कारोबार जो है तो वो घणे भांगे जो है तो वो बंद थी वियो है। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक्त जेके सरहद शहर जो कुछ मार्केट आहिनि, जंहिंमें कपड़न जी जेका मार्केट है उन खां अलावा दर्जी आहिनि, सैलूनार आहिनि ऐं ॿिया जेके इलेक्ट्रिशियन जा दुकान आहिनि उहे मुकमल तौर ते जेके आहिनि बंदि कया विया आहिनि। जेको आहे त आम वाइपे जी शयूं आहिनि उन्हनि जा जेके दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि। फ्रूट जी रेड़ियूं, सब्ज़ी जा दुकान ऐं मेडिकल स्टोर समेत ॿियो जेको आम वाइपे जी शयुनि जा दुकान आहिनि उहे जेके खुलियल आहिनि। जॾहिं त शहर में माण्हुनि जी जेका आमद रफ़्त आहे उहा जेको आहे त जारी ऐं सारी आहे। ऐं कुझु ॾींहं पहिरियां जेके सरहदी शहर में लॉकडाउन ख़त्मु करण बाद जेके अंदरि रौनकूं बहाल थी वियूं हुयूं, त हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे त सरहदी शहर में लॉकडाउन शुरू थियण सबबि जेके आहिनि त उहो शहर जेको आहे त वरी हिकु दफ़ो ॿीहर वीराणी जो ॾेख ॾेई रहियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो बि आहे, मथां वरी लॉकडाउन आहे, जंहिं सबबि सरहद शहर जो जेको बोरियत ऐं हारी जो तबिको आहे उहो मुकमल तौर ते परेशान आहे। ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि, हितां जा जेके बोरियत आहिनि उहे इन लॉकडाउन सबबि वेतर परेशान त हुआ, मथां वरी जॾहिं रमज़ानुल मुबारक जे महीने में बि इहो जेको उनजो कारोबार बंदि आहे त उन्हनि खे जेको आहे त माली मामलात जूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। सरहद शहर जी सूरत हाल इहा ई आहे त हिते जेको एहसास किफ़ालत जेको सेंटर आहे उहो बि गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी करे बंदि पियो आहे। ऐं जेको हितां जा मुस्तहिक आहिनि, जेको हितां जा ज़रूरतमंद आहिनि, ॾिहाड़ीदार तबिके जा माण्हू जेके लॉकडाउन सबबि मुतासिर थिया आहिनि, उन्हनि खे नई त एहसास किफ़ालत सेंटर जे ज़रिए वज़ीफ़ो मिली सघियो आहे, नई उनजी जेका आहे त वार थी सघी आहे। ऐं हिन वक़्तु जेका सरहद शहर जी सूरत हाल आहे त हिन वक़्तु सरहद शहर में हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे त उहो लॉकडाउन थियण सबबि जेको आहे त माण्हुनि जो जेको कारोबार आहे उहो बंदि थी वियो आहे।